दोस्तों अॼु जी हिन शॉर्ट कहाणी में मां तव्हांखे हिकु बहितरीन मोटिवेशन ॿुधाइण वारो आहियां ऐं मूंखे उमेद आहे त कहाणी सां गॾु तव्हांखे उहा मोटिवेशन ज़रूरु पसंदि ईंदी। दोस्तों कहाणी जो उनवान आहे त ज़िंदगीअ मां छोॾा कढणु। जी हा, ज़िंदगीअ मां छोॾा कढणु। कहाणी जी शुरूआति कुझु ईअं थिए थी त हिकिड़ी अमड़ हूंदी आहे ऐं अमड़ जा ॿ पुट हूंदा आहिनि। अमड़ जो वॾो पुटु जेको आहे उहो बीमार थी पवंदो आहे ऐं अमड़ नंढड़े पुट खे चवंदी आहे त बाबा तूं जॾहिं स्कूल खां वापसी मोटी तॾहिं विच में जेको वणु आहे जंहिं ते नीरे पीले साए कलर जूं जेके थिगड़ियूं जेके धागा वग़ैरह ॿधियल आहिनि हुनजो हिकिड़ो छोॾो खणी अचिजांइ त जीअं उन छोॾे खे उॿारे मां तुंहिंजे भाउ खे पीआरियां त हू सिहतमंद थिए। नंढो छा कंदो आहे, जॾहिं स्कूल वेंदो आहे, स्कूल खां पोइ वापसी ईंदो आहे तॾहिं उन खां उन छोॾे जी ॻाल्हि जेका आहे उहा विसरी वेंदी आहे। नंढो छा कंदो आहे, पंहिंजो अम्मा जो फ़रमान बरदार थियण जे लाइ ॿिए कंहिं वण जो छोॾो खणी अची अम्मा खे ॾींदो आहे ऐं अम्मा छा कंदी आहे, उन खे गरम पाणी मां उॿारे ऐं वॾे पुट खे पीआरींदी आहे ऐं वॾो पुटु जेको आहे उहो सिहतमंद थी वञे थो। जॾहिं सिहतमंद थी वञे थो जॾहिं नंढड़ो जेको छा कंदो आहे, पंहिंजी अम्मा खे सॼी ॻाल्हि ॿुधाईंदो आहे ऐं नंढड़ो जेको अम्मा खे चवंदो आहे, अम्मा तुंहिंजे ज़हन में उन वण जे पारां सिर्फ़ु वहम आहे, ॿियो अहिड़नि वणनि में कुझु बि कोन्हे सवाइ वहम जे। दोस्तों इन कहाणी मां इहो मैसेज मिले थो त अहिड़े ई तरीक़े सां अमड़ वांगुरु असांजा काफ़ी माण्हू जेके आहिनि अहिड़नि वणनि में ऐं अहिड़नि ई फ़क़ीरनि ते एतबार कंदा आहिनि जिन्हनि जो को वजूद ई कोन्हे। मां तव्हांखे ईअं नथो चवां त तव्हां फ़क़ीरनि ऐं ओलियानि ते न वञो ऐं उन्हनि जी पोइलगी न कयो। मां तव्हांखे इहा रिक्वेस्ट कंदुसि त तव्हां अहिड़नि फ़क़ीरनि अहिड़नि ओलियानि जी तव्हां ज़ियारत कयो, पोइलगी कयो जंहिंजी का हिस्ट्री हुजे, जंहिंजी का तारीख़ हुजे, जेके अलाह साईं जा सच्चा वली हुजनि। ठीकु आहे, बाक़ी ईअं नाहे त बसि को वणु आहे, वण में सावा पीला धागा फीणा लॻा पिया आहिनि, उन वण में कंहिं दरवेश या कंहिं फ़क़ीर जी मौजूदगी आहे, असां छा कयूं, उन वण जा जेके छोॾा जेके आहिनि उन खे उॿारे पियूं, उन वण जूं काठियूं पंहिंजे गले में ॿधियूं, उन वण जी जेका असां पूॼा कयूं, त इहा हिकिड़ी सही सिधी जहालत आहे, बारे में असांखे सुॼागी हुजणु खपे। ठीकु आहे। ॿियो असांजा काफ़ी जेके माण्हू आहिनि उहे धागा फीणा करे जेके कंधनि में ॿधंदा आहिनि ऐं उन्हनि सां उन्हनि खे शफ़ा मिलंदी आहे, त इहो सौ सिधो हिकिड़ो ग़लति आहे, हिकिड़ी जहालत आहे। ठीकु आहे। मां तव्हांखे हिकिड़ी मिसाल ॾियां त असांजा काफ़ी माण्हू आहिनि उहे इस्पतालनि जा वॾा जॾहिं चकर खाईंदा आहिनि, मिसाल तौरु महीनो कुझु डॉक्टरनि जी मेडिसन खाईंदा आहिनि, महीनो कंहिं इस्पतालनि में दाख़िल हूंदा आहिनि, पोइ हुतां हू जॾहिं उन्हनि खे हुतां जल्दी फ़ाइदो नथो थिए, पोइ उहे असांजा माण्हू छा कंदा आहिनि, उन्हनि जे ज़हन में हिकिड़ो वहम थींदो आहे ऐं उन्हनि खे लॻंदो आहे त मुंहिंजे पुट खे या मुंहिंजी धीअ खे को भूत या को जिन या को फ़क़ीर या को दरवेश जेका आहे इन खे लॻी वियो आहे, छो न जेका हाणे डॉक्टर खां जान छॾाइजे हिन खे कंहिं फ़क़ीर खे ॾेखारिजे। पोइ असांजा अहिड़ा काफ़ी माण्हू आहिनि जेके मिसाल तौरु 100 माण्हू इस्पतालनि खां भॼी करे कंहिं हिकिड़े फ़क़ीर वटि वञनि, पोइ अहिड़ा माण्हू छा कंदा आहिनि, डॉक्टरनि जी 15-15 20 ॾींहं मेडिसन बि खाईंदा आहिनि, उन्हनि जूं दवाऊं बि खाईंदा आहिनि ऐं असांजा माण्हू चाहींदा आहिनि त असांखे जल्दी फ़ाइदो थिए। पोइ उहे माण्हू छा कंदा आहिनि, डॉक्टरनि जी महीनो या 20 ॾींहं मेडिसन वठी पोइ डॉक्टरनि खां जेका जान छॾाए अची कंहिं फ़क़ीर खे ॾेखारींदा आहिनि। ऐं दोस्तों पोइ हिते वरी छा थींदो आहे, डॉक्टरनि जी महीनो या 20 ॾींहं जी मेडिसन कंहिं मरीज़ जी वरितल उहो देरि सां वञी फ़ाइदो कंदी आहे, उन जो रिएक्शन जेको आहे उहो देरि सां थींदो आहे ऐं हुन मां छा थींदो आहे, असांजो माण्हू जॾहिं कंहिं फ़क़ीर जो धाॻो ॿधी कंहिं कंध में ॿधंदो आहे ऐं असांजे माण्हू खे शफ़ा मिलंदी आहे। हाणे असुल में शफ़ा किथां मिली, डॉक्टर खे उन ॾेखारियो, डॉक्टर जी 15-20 ॾींहं उन मेडिसन खाधी, उन मां उन खे शफ़ा मिली ऐं असांजे माण्हू जो जेको एतबार आहे, उन जो एतमाद आहे, उहो उन फ़क़ीर थी वञे थो। उनखे लॻे थो त हीउ धाॻो ॿधण सां मूंखे फ़ाइदो थियो आहे, असुल में ईअं कुझु बि कोन्हे। हुन माण्हू खे ख़बर आहे फ़ाइदो किथां थियो, हुनखे हुतां थियो त हुन मुख़्तलिफ़ डॉक्टरनि खां मेडिसन वरिती, मुख़्तलिफ़ डॉक्टरनि खां इलाजु करायो, उन जो फ़ाइदो असुल में उहो देरि सां थियो ऐं हुन माण्हू जे बसि ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि वही रही त मूंखे जेको फ़ाइदो थियो आहे इहो फलाणे फ़क़ीर जो जेको धाॻो ॿधण खां थियो आहे। असुल में ईअं कुझु बि कोन्हे। हा, फ़ाइदो थिए थो अहिड़नि दरवेशनि जो, अहिड़नि फ़क़ीरनि जो जेके अलाह ताला जा सच्चा वली आहिनि, जिन्हनि जी हिकिड़ी सची हिस्ट्री आहे, जंहिंजो किताबनि में ज़िक्र आहे। बसि अहिड़नि जी न, बसि को साम्हूं आहे ज़िंदा जेका बसि हिकिड़ो फ़क़ीर वेठो आहे, ॾाढी साईं वॾी रखी छॾी आहे, बसि जेका पगड़ी जेका ॿधियल आहे, फ़क़ीर आहे, मालाऊं वॾियूं पातल आहिनि, साईं फ़क़ीर जेको आहे अलाह ताला जो दरवेश थी वेठो आहे, बसि धागा फीणा जेका साईं ठाहे ॾिए पियो ऐं माण्हुनि खे साईं फ़ाइदो ई फ़ाइदो थिए पियो। असुल में ईअं कुझु बि कोन्हे। अहिड़े तरीक़े सां जॾहिं हू हिकिड़ो मरीज़
कंहिं फ़क़ीर खां सेहतमंद थी वञे थो, मतिलबु त थियो त डॉक्टरनि जी मेडिसन खां उनखे फ़ाइदो, पर उन जो एतमाद जेको आहे उन फ़क़ीर ते थी वञे थो ऐं उहो ई माण्हू उन फ़क़ीर जी पब्लिसिटी करे थो। हू माण्हू 100 माण्हुनि खे ॿुधाए थो ऐं 100 माण्हू जॾहिं अचनि था उहे मुख़्तलिफ़ डॉक्टरनि जा चकर खाई, जॾहिं उहे 100 माण्हू उन फ़क़ीर वटि अचनि था त उन्हनि मां 20 ॼणा डॉक्टरनि जी मेडिसन खाई पोइ ईंदा आहिनि। उन्हनि खे फ़ाइदो वरी डॉक्टरनि जी मेडिसन सां ऐं इस्पतालनि सां ऐं इलाज सां थींदो आहे। माण्हुनि जे ज़हन में, वहम में ऐं गुमान में इहा ॻाल्हि वही रहंदी आहे त मूंखे जेको थोरो फ़ाइदो थियो आहे हिन फ़क़ीर जे करे थियो आहे। असुल में ईअं कुझु बि कोन्हे। पोइ छा थींदो आहे साईं, 100 माण्हू मां 20 माण्हू वरी सेहतमंद थी उन फ़क़ीर खां अॻिते वेंदा आहिनि। पोइ उहे 20 माण्हू उन फ़क़ीर जी पब्लिसिटी कंदा आहिनि, उन फ़क़ीर जे बारे में ॿुधाईंदा आहिनि। पोइ हू 1000 माण्हुनि खे ॿुधाईंदा आहिनि। 1000 माण्हुनि मां जॾहिं 100 माण्हू उन फ़क़ीर खां साईं जेके सेहतमंद थी पवंदा आहिनि, साॻिए तरीक़े सां फ़ाइदो थींदो आहे डॉक्टरनि जी मेडिसन सां, पर असांजे माण्हुनि में सब्र कोन्हे। ठीकु आहे। हा, अल्लाह ताला जा दरवेश आहिनि, बिल्कुलु आहिनि, पर उहे न जेको तव्हांखे फ़ाइदो करण जो ऐं तव्हांखे हिकिड़ो धाॻो वठण जो 1000 रुपया वठे पियो, 2000 रुपया वठे पियो। दोस्तो, अहिड़ी तरीक़े सां असांजा काफ़ी जेके माण्हू आहिनि उहे अनअवेयर आहिनि, गैर सुजाग आहिनि, उन्हनि खे ख़बर ई कोन्हे। उहे माण्हू जेके अञा ताईं पुराणे दौर जे हिसाब सां अहिड़नि वणनि ते, अहिड़नि ॼार जे वण ते, पिपर जे वण ते मुख़्तलिफ़ उन्हनि जो एतमाद आहे। असुल में ईअं कुझु बि कोन्हे। इहा हिकिड़ी सही सिधी हिकिड़ी जहालत आहे, जंहिं जहालत सां असां सभिनी सिंधियुनि खे बचणु खपे। अहिड़नि ठगनि, अहिड़नि फ़क़ीरनि जेको 1000 रुपया वठे पियो, जेको 2000 रुपया वठे पियो, जेको 3000 रुपया वठे पियो तव्हांखे फ़ाइदो ॾियण जे लाइ, अहिड़नि फ़क़ीरनि सां बचणु खपे। ऐं असांखे तइलीम पिराइणु खपे त जीअं असां मुआइशी तौरु, ज़हनी तौरु अहिड़नि ॻाल्हियुनि जे हवाले सां, अहिड़नि पुराणनि रीतनि जे हवाले सां असां सुजाग थी वञूं। दोस्तो, मूंखे उमेदु आहे त तव्हांखे हीअ वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हांखे इहा वीडियो पसंदि आई आहे त प्लीज़ वीडियो खे लाइक बि कजो ऐं वीडियो खे शेयर बि कजो, त जीअं हीअ ॻाल्हि जेका आहे काफ़ी दोस्तनि ताईं पखिड़े ऐं उन्हनि दोस्तनि ताईं पखिड़े जिन दोस्तनि खे इन ॻाल्हि जी रियलिटी जी ख़बर ई कोन्हे त आख़िर जेको मूंखे फ़ाइदो थियो उहो फ़क़ीर खां थियो या वाक़ई डॉक्टर खां थियो।